नाज़रीन मिरपो ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़ुर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त जीअं मिरपो ख़ास उमरकोट सांगड़ तोड़े मिठी में मुख़्तलिफ़ असां ब्यूरो टाइम में उन्हनि ज़िलनि जे मसइलनि मुताबिक़ असां पंहिंजी रिपोर्ट में बि ॾेखारिया विया ऐं ब्यूरो टाइम में बि उतां जे माण्हुनि खे बि असां बि वीडियो लिंक ते वरितो हो। ताज़ो हींअर जेको असां हिन वक़्तु जेको आहे मिरपो ख़ास ब्यूरो टाइम में सांगड़ ज़िले जी मजमूई सूरत हाल जे हवाले सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त असीं तव्हांखे ॿुधायूं सांगड़ ज़िलो जेको 6 तालुकनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें सांगड़, शहदादपुर, टंडो आदम, सिंजोरो, जाम नवाज़ अली, खिपरो इहे तालुका आहिनि। जॾहिं त सांगड़ ज़िले खां ई जेके 2 वज़ीर आज़म चूंडिजी विया हुआ, जंहिंजो हिकु जो तालुक़ु अॻूणो जेको वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणे जो उनजी बि राइशगाह जेका सिंधड़ी आहे, उन खां अलावा राजा परवेज़ अशरफ जेको हो उहो बि जेको सांगड़ ज़िले सां हुनजो तालुक़ु हो। जॾहिं त तव्हांखे असीं ॿुधायूं त सांगड़ ज़िलो हमेशह फंक्शनल मुस्लिम लीग जो क़िलो सॾायो वेंदो हो ऐं हिन वक़्तु बि जेको ताज़ी सूरत हाल में असीं तव्हांखे ॿुधायूं हिन वक़्तु जेके उते जेको सांगड़ ज़िले जूं टोटल जेके यूनियन काउंसिलूं 8 नएं तकबंदियुनि जे हवाले सां ऐं टाउन कमेटियूं 10 उन खां अलावा म्यूनसिपल कमेटियूं जेके आहिनि उहे 6 आहिनि, जिते MNA 3 ऐं MPA जेके 6 आहिनि, जिन में PP जा MNA 2 आहिनि ऐं फे लीग जो हिकु MNA आहे। उन खां अलावा MPA जेके फंक्शन लीग जा 3 आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा 3 आहिनि ऐं हेतिरा MPA MNA हूंदे ऐं हिन ज़िले सां तालुक़ु वज़ीर आज़मनि जो बि हूंदे बि असीं तव्हांखे इहो ॿुधायूं त मिरपो ख़ास खां जीअं सिंधड़ी वञिजे थो, ताज़ो जेको दीन मोहम्मद जुणे जे ॻोठ खां सिंधड़ी मोड़ खां करे सांगड़ ताईं जीअं माण्हू हितां खां वञनि था त रोड हंधा हंधा टुटो पियो आहे, खंडरात लॻो पियो आहे। माण्हू जेके सांगड़ खां मिरपो ख़ास अचनि था या मिरपो ख़ास खां सांगड़ या खिपरे या ॿियनि इलाइक़नि में वञनि था, हुनखे सख़्तु परेशानी थिए थी। रोड रस्ता मुकमल तबाह लॻा पिया आहिनि। उन खां सांगड़ इलाइक़े जा जेके मेन शहर आहिनि या मेन रोड जा रस्ता आहिनि, जीअं सांगड़ प्रेस क्लब सां गॾु जेको मेन रोड आहे उहो बि खंडरात बणियो पियो आहे ऐं ताज़ो फंक्शनल लीग बि हमेशह जेका आहे हुकूमत में रही आहे ऐं उन खां अलावा पीपल्स पार्टी जा हिन वक़्तु जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, अक्सरियत माना हिन वक़्तु बि पीपल्स पार्टी जा जेके आहिनि उहे बि हुकूमत में रहियल आहिनि, मगर सांगड़ ज़िले ते कंहिंजो बि ध्यानु कोन्हे। उते जी जेका हेल्थ आहे मुकमल तबाह लॻी पई आहे, एजुकेशन आहे उहो न हुअण जे बराबरि आहे। उन खां अलावा जेके मसइला आहिनि सिविल हॉस्पिटल में माण्हू वञनि था, उहो रेफर सेंटर ठहियल पिया, दवाऊं गोरियूं मिलण जे बजाए उन्हनि खे नवाबशाह, हैदराबाद या मिरपो ख़ास रेफर कयो थो वञे। अगरि मिरपो ख़ास ॾे रेफर कजे तो त हिते जी बि साॻी सिविल हॉस्पिटल जी सूरत हाल आहे, हितां जा वरी इस्पताल वारा हैदराबाद रेफर था करे छॾनि। जॾहिं त असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सांगड़ ज़िले जा टोटल शहर जंहिंमें TMA में या टाउन कमेटी म्यूनसिपल कमेटियुनि में करोड़नि रुपयनि जा फंड आहिनि, उन बावजूदि उते फंड ख़र्च कोन था थियनि, पैसा सभु करप्शन जे वर चढ़ी था वञनि ऐं उते सभई जेके शहर आहिनि या 6 ई तालुका आहिनि उहे इंक्रोचमेंट जे हवाले सां असीं ॻाल्हि करियूं त सिंध हुकूमत पारां हिकु जेका मुहिम हलाई हुई इंक्रोचमेंट असीं ख़तमु कंदासीं, मगर किथे बि इंक्रोचमेंट ख़तमु कोन थी आहे। शहर जा सांगड़ जा मेन इलाइक़ा आहिनि उहो बि इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल आहिनि, माण्हुनि जा मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे, एहतजाज करे वधि खां वधि प्रेस क्लबनि ते अचनि था, मगर माण्हुनि जी ॿुधण लाइ केरु कोन्हे। जेके ताज़ो बल्दियाती इलेक्शनूं थियनि पियूं उते पीपल्स पार्टी खे या फंक्शन लीग वारनि खे बि इहे सभई यादगिरियूं अची वियूं त उतां जे माण्हुनि खां असीं वोट वठूं ऐं उतां जे माण्हुनि वटि असीं वञूं, मगर सांगड़ जा माण्हू हिन वक़्तु जेको मुंझारे जो शिकार आहिनि। केतिरियूं ई काटन फैक्ट्रियूं आहिनि, उन खां अलावा गैस उतां खां निकिरे थी, हर शइ जो हूंदे सूंदे शुगर मिल बि उते आहे, मगर हुननि जा रोड रस्ता खंडरात बणियल पिया आहिनि, पैसा सभु करप्शन जे वर में चढ़ियल आहिनि। उन हवाले सां अॼु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे ऐं मशहूरु कानूनदान आहे ऐं सुप्रीम कोर्ट जो वकील बि आहे ऐं मोहतरम अनवर महमूद निज़ामाणी साहिबु, त जंहिं पाण बि सांगड़ ज़िले जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में पिटिशनूं दाख़िल कयूं आहिनि त सांगड़ ज़िले जो पैसो किथे थो ख़र्च थिए, सांगड़ ज़िले जा पैसा केॾांहुं था वञनि, उन हवाले सां अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुनजो छा चवणु आहे। अनवर महमूद साहिबु, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त सांगड़ ज़िलो ज़राअत जे हवाले सां तमामु बहितरीनु पैदावार रखे थो, हिते 120 खां वधीक काटन फैक्ट्रियुनि, शुगर मिलियूं बि आहिनि ऐं सांगड़ जे रोड रस्तनि जी हालति ख़राबु आहे ऐं सांगड़ ज़िलो सॼो मोहन जे दड़े जो ॾेख ॾेई रहियो आहे। छा मसइला न हिते? साईं, हाणे रुगो सांगड़ ज़िलो जेकॾहिं मोहन जे दड़े जहिड़ो हुजे हा त पोइ अफ़सोस बि थिए हा, पर हींअर त सॼी सिंध मोहन जे दड़े खां मथे चढ़ी वई हली। सिंध जे आबादगार जो केरु वाली वारस आहे कोन। सिंध जा जेके नुमाइंदा असांजे वोटनि ते कामयाबु इंटीरियर जे वोट ते, ॿाराड़ी जे माण्हुनि जे आबादगारनि जे वोट ते कामयाबु थी असेंबलियुनि में पहुचनि था, पोइ असेंबलियुनि में पहुचण खां पोइ विसारे था छॾीनि त असांखे आबादगारनि असेंबलियुनि में पहुचाए हुकूमत जेका असांखे ॾियारी आहे आबादगारनि ॾियारी आहे। पर असांजी बदबख़्ती आहे त असांजो जेको बि हितां असांजे वोटनि ते सूबाई असेंबली या क़ौमी असेंबली में वञे थो कामयाबु थी, उहो पोइ हिते जे आम माण्हू जे ॾुखनि खे, उन्हनि जे सूरनि खे ऐं आबादगारनि जे मसाइल खां उहो टोटल लातालुक़ थी थो वञे।
इहा असांजे माण्हुनि जी वोटर्स जी बदबख्ती आहे जो उहे वोट ॾियण महिल या उहे सियासी रहनुमा जेके धाड़ेलनि खे पार्टी माण्हुनि खे टिकेटूं ॾियनि था उहे धाड़ेल ई आहिनि, इन जा ज़िमेदार आऊं ऐं असीं ॿई त कोन आहियूं। इन करे हीउ सांगड़ जेको मोहन जे दड़े जो ॾेख ॾिए पियो, इहो मेन वॾो किरदारु सियासी माण्हुनि जो आहे। जे आउं सम्झां थो त तक़रीबन जेके बि पार्टियूं आहिनि, पीपल्स पार्टी आहे या फंक्शनल लीग आहे या नून लीग आहे, का बि आहे, पर हिते जे आम माण्हुनि सां का बि चङाई कान कई अथनि। करप्शन खां सवाइ ॿियो कुझु कोन थियो आहे। हीअ रोडनि जा पैसा तव्हीं नेब खां इंक्वायरी करायो, टे वारा ठही ऐं खाई घर हलिया विया आहिनि हलिया। पर तव्हां असांखे इहो ॿुधाइजो, सांगड़ जेको मैदनी पैदावार जे हवाले सां सांगड़ में तेल ऐं गैस निकिरे थो ऐं सिंध में पहिरें नंबर ते आहे, उन सां ज़िले जी अवाम खे कहिड़ो फ़ाइदो आहे? छा उते जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार मिले थो, नौकरियूं ॾियनि था, या इहो बि मथां खां थापियल माण्हू हिकिड़ो अची उते रोज़गार कनि था, उते जे माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे? साईं 140 खूह आहिनि तव्हां वटि, हिकिड़ा निकिरी चुका आहिनि, जेके ॿिया हलनि पिया 140 खूह। हाणे इन्हनि 140 खूहनि मां गैस ऐं पेट्रोल निकिरे पियो। इहा पिटीशन मुंहिंजी जेका तक़रीबन जेको 4 सालनि खां सुप्रीम कोर्ट में हले, जंहिंमें आउं पिटीशनर आहियां, ऐं उन पिटीशन में असां इहो ई मुतालबो कयो हो जेको सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे, उन मुताबिक़ आहे त लोकल माण्हू खे नौकिरी ॾियो। असां उते सुप्रीम कोर्ट में बि बार बार उन्हनि खे चयो आहे त महिरबानी करियो सिंध जे माण्हुनि खे नौकरियूं ॾियो, उन्हनि सां इंसाफ़ करियो, न त सुभाणे राज जा एजेंट असांजे बेरोज़गार माण्हुनि खे वरगलाईंदा ऐं सुभाणे हालत अहिड़ी बलोचिस्तान वांगुरु अची थींदी। ऐं पोइ जॾहिं माण्हुनि वञी हथियार खयां, बुख मुंहिंजा कावड़ जी या बुख मुंहिंजा बेज़ार थी, पंहिंजनि बचनि जे रोज़गार न मिलण जे करे, पोइ मूं सुप्रीम कोर्ट खे बि ॿुधायो आहे त पाकिस्तान बचाइण लाइ आउं विढ़ा पियो। मुंहिंजो ज़ाती मूं पेट्रोल कंपनियुनि खां या को ठीको वरितो हुजे या को हिकिड़ो पटे वाले जी या को रुपयो बि हुन खां करप्शन कई हुजे, ऐं अदा ॾोहारी हुजां हा, पर आउं चवां थो त इहो पैसो सिंध जे माण्हुनि ते ख़र्च थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। असेंबलियुनि जे मेंबर जेके सुता पिया आहिनि तव्हांजा, इहे जेके हराम खोर आहिनि, चाहे फंक्शनल लीग आहिनि चाहे पीपल्स पार्टी जा आहिनि, इहे सभु हुते असेंबलियुनि में सुता पिया आहिनि। उहे छो नथा ॻाल्हाइनि? मुंहिंजे अव्हांजे गोड़ करण सां, मुंहिंजे सुप्रीम कोर्ट में अकेले घोड़ा याउसे करण सां मसइलो त अञा ताईं बि अञा हले पियो न साईं। तेल कंपनियूं जेके दुनिया ते रूल कनि वेठियूं, तेल कंपनियूं तव्हां सम्झी सघो था त 600 अरब रुपया पाकिस्तान हुकूमत खे ॾियण जे लाइ सुप्रीम कोर्ट अर्ज़ु कयो, हुकुम कयो आहे तेल कंपनियुनि खे, जंहिं ते अमल दरामद नथो थिए, जेके 18-19 महीना थी विया आहिनि। अमी सम्झी सघो था त हिननि मूंखे घटाफर कया हूंदा। हू हर सिंध जे माण्हू खे हिन बेज़मीर सियासतदाननि, बेज़मीर जेके असांजा माण्हू आहिनि, उन बदबख़्तनि वांगुरु असेंबली मेंबरनि वांगुरु सम्झी हुननि जी मर्ज़ी हूंदी त असीं ॿोली लॻाए हिननि खे ख़रीद करे वञूं। हाणे त हथु विझी, उहो मशहूरु आहे न, हिकिड़े चोर वञी चोरी कई, उहो शइ मिले त कोन, ॿिए चए त कंबल पियो आहे खण, उहो कंबल हो कोन, उहो रिछ हो, उहो कंबल खयो, हमरा जहिड़े कंबल खे चए आउं त कंबल छॾियां थो, हाणे कंबल मूंखे नथो छॾे। अदा तेल कंपनियुनि वारे केस में हथु विझण खां पोइ हाणे त मसइलो इहो अची थियो आहे त मुंहिंजा सुठा सुठा दोस्त जी पुछंदा आहिनि, अबा ख़ामोश थी वियो आहीं, तोखे पैसा मिलिया आहिनि छा, तोखे नौकरियूं मिलियूं आहिनि छा, तोखे ख़रीद कयो अथनि छा? बहरहाल अलाह वटि जवाबदेह आहियां ऐं मुंहिंजे सिंध जे भाउरनि ऐं दोस्तनि वटि जवाबदार आहियां। मुंहिंजो को बि साथी मूंखां कॾहिं बि आधी राति जो जेकॾहिं टेडी पैसो बि जेकॾहिं आउं करप्शन करियां त मुंहिंजे मुंहं ते तव्हीं थुके सघो था। इहो सवाल अवी असेंबली मेंबर खां बि करे सघो था। उन खां पुछो त तव्हीं असेंबली में छो नथा ॻाल्हायो? तेल जो पैसो हुननि खे मंथलियूं मिलनि थियूं साईं। सिंध जी इलेक्शन जॾहिं थिए थी, उत्तर जे इलेक्शन थिए थी, उन पासे जेको ॾहरकी आहे उते बि 125 खूह आहिनि। उन ॾहरकी में जेको तेल थो निकिरे, उहे तेल कंपनियूं सियासतदाननि ते ख़र्च कंदियूं आहिनि। उन्हनि सियासतदाननि खे गाॾियूं ॾींदियूं आहिनि, पैसा ॾींदियूं आहिनि। पोइ उहे असेंबलियुनि में जॾहिं पुॼनि था, उन्हनि खे मंथलियूं बि मिलनि थियूं। हाणे जॾहिं उन्हनि खे मंथलियूं बि मिलनि थियूं, उन्हनि जे इलेक्शन जो ख़र्च तेल कंपनी पई भरे, हुननि खे गाॾियूं बि तेल कंपनी पई ॾे, त तेल कंपनियुनि जे ख़िलाफ़ु सिंध जे माण्हुनि जे लाइ या हिते जे ग़रीब आवाम जे लाइ छो ॻाल्हाइनि? अव्हां जी नौकरियुनि जे लाइ छो दाऊं कंदा?
पर तव्हांजी त इहा ॻाल्हि सही आहे, वाक़ई उतां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हमेशह हुकूमत दावो कंदा आहिनि त असां जेको आहे रोड रस्तनि जा कमु करियूं पिया, इन खां अलावा माण्हुनि सां मिलूं पिया, नौकरियूं ॾियूं पिया, मगर सांगड़ में केर बि वञे थो, सभु असीं पाण उते विया आहियूं या असां पाण ॾिठो आहे, उते जी हालति अहिड़ी लॻी पई आहे, सॼो शहर खंडरात लॻो पियो आहे, रोड रस्ता बिल्कुलु कोन्हनि। त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे त चलो करप्शन कनि था, पैसा करप्शन जे वर चढ़ी वञनि, ठेकेदार वटि अचनि करप्शन जे वर था चढ़नि, त वरी ज़िले इंतिज़ामिया डिप्टी कमिश्नर वटि बि पैसा ईंदा आहिनि, फंड ईंदो आहे ज़िले जो, उन खां अलावा टीए में उन सभिनी तालुकनि में म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि, टाउन कमेटियूं आहिनि, उते बि करोड़ रुपया फंड अचनि था, भला उन्हनि ते छो कोन थी माण्हुनि जी नज़र पए, उहे किथे था ख़र्च थियनि, रोडनि रस्तनि ते को सफ़ाई कोन्हे, माण्हुनि खे पीअण लाइ पाणी कोन्हे, माण्हुनि खे का बि सहूलियत आहे कोन, उतां जा माण्हू जेके रवासी सख़्तु परेशान लॻा पिया आहिनि, ऐं एतिरे ताईं ज़िला या डिवीज़नूं ठाहिनि था, सांगड़ खे नवाबशाह ज़िले में मोकिले छॾियो अथनि, उते जे माण्हुनि जी त साॻी हालत आहे। साईं हींअर सिंध जो चीफ जज फैसल अरब साहब सांगड़ जे आयो टूअर ते आयो, हिते वकीलनि जी बार जी दावत ते, उते मूं अर्ज़ु कयोमांसि त तव्हीं असांजा चीफ जज आहियो सिंध जा, ऐं अवी ॿिया 10 जज हाई कोर्ट जा बि गॾु आयल हुआ, मूं हुननि खे अर्ज़ु कयो त साईं हेतिरो पैसो असांजो पियो आहे, उहो ख़र्चु छो नथो थिए। हाणे मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हाणे हुकूमत जंहिंजी हुजे थी त उहे ई वञी इन तेल कंपनियुनि जे इन पैसनि ते कब्ज़ो कनि था। अॻु में रोशन चूने जो इन ते कब्ज़ो कयो वेठो, पोइ वरी फिदा हुसैन ॾेरे जे छोकिरे खे कयूं इन जो मेंबर, हाणे वरी उहो रोशन चूने जो वेठो अमेरिका में, अव्हांजो पैसो ॿधो पिया थियो, वरी जॾहिं हू इलेक्शन ईंदी बल्दियाती इलेक्शननि में इहो पैसो हुननि खे वरी ख़र्च सियासी ख़र्च लाइ ॾिनो वेंदो। सियासी SP ऐं डिप्टी कमिश्नर इहे त कटपुतलियूं आहिनि पाकिस्तान में, हिननि खे जेकॾहिं नौकरियूं करणियूं आहिनि त सियासतदाननि जे इशारनि ते नचणो पवंदो, हू अवाम जे इशारे ते छो नचंदा, हुननि जी पोस्टिंग ऐं ट्रांसफर सियासतदान था कनि, अवाम कोन थो कराए सघे। त अदा इहे उहे जेके पैसा तव्हांजा हिननि ऑफिसरनि वटि पिया आहिनि, उहे करप्शन जी नज़र थियनि था। पर इहो ॿुधाइजो त हींअर ताज़ियूं जेके बल्दियाती इलेक्शनूं अचनि पियूं, जंहिंमें असां ॾिठो आहे त उते फंक्शन लीग जे जेके आहिनि मेंबर आहिनि या चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे बि माण्हुनि जी यादगिरी अची वई आहे, प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि पिया, उन खां अलावा पीपल्स पार्टी वारा बि पंहिंजी या तोड़ जोड़ बि कनि पिया, त छा हींअर हुननि माण्हुनि लाइ पहिरीं छा कयो ऐं हिननि खे माण्हू कहिड़ी मोट ॾींदा, जेको बल्दियाती चूंडूं अचनि पियूं, वरी बि उहो जिन माण्हुनि जा कमु कया अथनि, साॻिया माण्हू वरी उन्हनि माण्हुनि वटि वोटनि लाइ करे वेंदा। साईं हाणे चूंडियल नुमाइंदनि खां उन्हनि जा क़यादतूं, उन्हनि जूं लीडरशिप्स पुछी सघनि थियूं। कारकर्दगी फंक्शनल लीग जे माण्हुनि कान ॾेखारी आहे, कॾहिं बि हुननि ईमानदारी सां हिते पैसो कोन ख़र्च करणु ॾिनो आहे। 8 करोड़ रुपया हर ज़िले नाज़िम खे सालाना मिलंदा हुआ मुशरफ जे ॾींहंनि में, त इहे मासूम नंढड़नि ॿारनि खे प्राइमरी स्कूलनि में या हाई स्कूलनि में वञी नाश्तो करायो। हिकिड़े जे ॿार कंहिंजे, ही मुंहिंजा दोस्त टीवी ते जेके ॿुधनि पिया, हिकिड़ो माण्हू चए त दादा असांजे मासूम ॿार खे नाश्ता कराया अथनि सुबुह जो स्कूलनि में। इहे डिस्ट्रिक्ट नाज़मान खाधा आहिनि। उन सां गॾोगॾु कंहिं बि पार्टी जो आहे, चाहे पीपल्स पार्टी आहे या जेको फंक्शनल लीग जो आहे, हुननि जी करप्शन जे करे, उन्हनि जी बदउनवानियुनि जे करे, उन्हनि जी हराम खोरियुनि जे करे ही हालत आहे। ऐं उन्हनि माण्हुनि पघार सां वफ़ा कई, न हुनजे मुरीदनि सां वफ़ा कई। अॼु हू इज़तदार आहिनि, ऐं हिते जो जेको पीर पघारे जो ग़रीब फॉलोअर आहे थुकूं पियो चटे, त इन करे न हुननि पीर पघारे सां वफ़ा कई, न हिते जे ग़रीब आवाम सां कई आहे। ऐं अॼु बि हू मुंहिंजा तव्हांजा लीडर आहिनि, इन करे हू करप्ट PP वटि बि करप्ट तरी आहिनि, त फंक्शनल लीग वटि त उन खां वधीक करप्ट वेठा आहिनि। अनवर साहब वठूं था नंढी साई खां पोइ वरी हाज़ुर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़ुर आहियूं। अनवर मेमून साहब जी ॻाल्हाए रहियो, त अनवर मेमून साहब तव्हां खां असीं इहो सुवालु करियूं था त सांगड़ ज़िले जा जेके सभई बि म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि, टाउन कमेटियूं आहिनि, उन्हनि जो बि फ़र्ज़ु थिए थो, उते जे माण्हुनि खे पीअण जो साफ़ु पाणी कोन थो मिले, उते जो ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पियो आहे, उते जे माण्हुनि जा खोड़ सारा मसइला आहिनि, पर इहे पैसा केॾांहुं था वञनि। बल्दियाती इलेक्शनूं अचनि पियूं ऐं हींअर वरी माण्हुनि खे यादगिरियूं बि अचनि पियूं, ऐं चूंडियल नुमाइंदा वरी उन्हनि ॻोठनि वटि या उन्हनि माण्हुनि वटि वेंदा, त तव्हां इहो ॿुधाइजो पर उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे। साईं अर्ज़ु मूं अॻु में कयो न त ॿिन्ही पार्टियुनि वटि करप्ट लीडरशिप आहे, फंक्शनल लीग वटि बि करप्ट लीडरशिप आहे, ऐं PP वारनि वटि बि करप्ट आहे। पीर पघारे वारा त हिननि खे वञी उमाणीनि था त वञी ग़रीबनि जी ख़िदमत करियो, पर ही हिते करप्शन सांगड़ ज़िले में जेतिरी सॼे पाकिस्तान में आहे, पर हींअर हिते जेतिरी करप्शन सांगड़ ज़िले में हिननि पोयनि पहिरीं जेकॾहिं फंक्शनल लीग जा असांजा डिस्ट्रिक्ट नाज़िम हो
या पीपल्स पार्टी जो डिस्ट्रिक्ट नाज़िम हो या हींअर पीपी वटि 3 साल अडाइन खां हुकूमत आहे, ॿई पार्टियुनि जा लीडर पार्टियुनि जा रहनुमा जेके हिते जेके असां वटि क़यादत आहे मक़ामी करप्ट आहे। MNA MPA जो कमु आहे हिते असेंबली में ग़रीबनि लाइ या हिननि इलाइक़े जे मसाइल लॻल आहिनि न, हुते रोज़ प्रेस कॉन्फ्रेंस था हिते सागड़ जा MPA था कनि, से फंड्स नथा मिलनि, फंड्स मिलनि त उन्हनि जेको पैसो ख़र्चु कयो आहे इलेक्शन ते रिकवर थिए। त इन करे अदा ही ॿिन्ही पार्टियुनि वटि लीडर करप्ट आहिनि। हिते जूं क़यादतूं पंहिंजनि लीडरशिप्स या जेके अवामी जेके रहनुमा जेके अवाम खे टिकेटूं ॾियनि था लीडर, हुननि सां बेवफ़ाइयूं पिया कनि ऐं इन बेवफ़ाई करण वारनि खे हू बार बार वरी आणीनि था, पंहिंजे पेर ते कुहाड़ो वेठा आणनि। सियासतदान जेके फंक्शनल लीग जी क़यादत या PP जी क़यादत पंहिंजे पेर ते पाण पे कुहाड़ो आणे, बार बार हिननि खे आणे हिते थी करे। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा त हिते का बि अपोज़िशन आहे ई कोन। सिंध जो माण्हू केॾांहुं वञे, PP वारनि वटि थो वञे त उहे धाड़ेल ऐं बदमाश वेठा आहिनि, वञे थो फंक्शनल लीग वारनि वटि उते बि धाड़ेल वेठा आहिनि, करप्ट वेठा आहिनि। वञनि माण्हू कहिड़े पासे? त सिंध जो आवाम परेशान आहे। असीं सागड़ जा माण्हू त ख़ासि तौर ते त असां मज़ेदार ॻाल्हि इहा जेको नओं तूफ़ान पियो अचे साईं, नओं तूफ़ान पियो जेको अचे, हीउ सागड़ जो जेको चोटियारियूं डेम ठाहियो था न, 150 ट्यूबवेल हिननि खे हलाए पोइ डेम भरणो हो। हिकिड़ो ट्यूबवेल कोन थो हले ऐं सागड़ ज़िले में 900 ट्यूबवेलनि जो बाक़ाइदगी सां कानूनी तरीक़े सां हुकम थियल आहे, 4 ट्यूबवेल बि कोन था हलनि। हाणे सिम असांजे घरनि में 2 फुटनि खां पोइ खोटियूं था त सिम निकिरी थी अचे। इन ते ई रहनुमा छो नथा ॻाल्हाइनि पंहिंजा? अवामी इशूज़ त इहे आहिनि न सर, अवामी इशूज़ इहे आहिनि त हिते जे आम माण्हू खे जंहिंजा घर थोरनि ॾींहंनि खां पोइ किरण शुरू थी वेंदा, रंग ॾियो त चइनि 5 महीननि खां पोइ रंग लहियो थो वञे कलर जे करे, सिम जे करे। ही वॾा वॾा इशूज़ आहिनि जंहिं ते हीअ ॻाल्हाइण लाइ तयारी कोन्हे। इन करे जो हुननि खे हाणे मूंखे हर माण्हू खे पैसो मिले थो, हिते जो जेको गोड़ करे उहो इरिगेशन वारा, रोड्स वारा, तेल कंपनियुनि वारा आउं बकवास करियां, बकवास जे बदिले में मूंखे अले छा ॾियण लाइ तयारु आहिनि। पर ॻाल्हि ॿुधायांव त अदा जेको थोरो गोड़ थो करे उन वात में मानी जो टुकर ग्रह कुते खे जी मानी उछले ॾिबी आहे न, ही करप्ट सियासतदान कुते वांगुरु रिश्वत विझी पुछ पिया लोॾींदा आहिनि हुननि हराम खोर ब्यूरोक्रेसी जे अॻियां, जे ही सागड़ खे विहाण कब्रिस्तान सिम जे करे बि असीं थी विया आहियूं न सर। पर तव्हां इहो चयो पिया त सागड़ ज़िलो सॼो खंडरात आहे ऐं जेके करप्ट सियासतदान सॼी सिंध में हींअर करप्शन आहे, करप्शन जे ख़िलाफ़ु मुहिम बि हले पई, मगर अञा ताईं के बि वॾियूं मछियूं त कोन पियूं जलजनि। नंढा तपेदार मुख़्तियारकार या अहिड़े नमूने माण्हू जलजनि पिया। पर हाणे तव्हां कीअं था ॾिसो भला ताज़ियूं बलदियाती चूंडूं अचनि पियूं, वरी उहे ई माण्हू जेके MPA MNA जा भाउ भाइटिया सौट मासात जी पहिरीं बि सागड़ ज़िले जे अंदरि तव्हां ॾिठो त उन्हनि माण्हुनि जा हुआ जेके मेन माण्हू जेके हमेशह जेके पंहिंजनि लीडरनि खे वेझा हूंदा आहिनि। पर हाणे का तब्दीली ईंदी या वरी बि साॻी तरह उन्हनि माण्हुनि खे टिकेटूं ॾिनियूं वेंदियूं, उन्हनि माण्हुनि खे चूंडायो वेंदो ऐं आम कारकुन खे नज़रअंदाज़ कयो वेंदो या उन्हनि खे अहमियत मिलंदी? सर मुंहिंजी पोज़ीशन ॿुधायो, शहर जे माण्हुनि जी दिलनि जी ख़ुदा बहितर थो ॼाणे। आउं त वोट कंहिंखे बि कोन ॾींदो आहियां, इन करे त ॿिन्ही पासे करप्ट वेठा आहिनि, को फ़रिश्तो ॿिन्ही पासे केरु ई कोन्हे। पोइ हाणे वञी फ़ैसिलो करियां हीउ चोर आहे ऐं हीउ धाड़ेल आहे, हाणे न धाड़ेल खे न चोर खे थो वोट ॾियां, इन करे अदा कंहिंखे बि वोट कोन ॾींदो आहियां। ऐं हींअर आवाम खे सोचणो पवंदो त जेके करप्ट तरीन माण्हू आहिनि जिन्हनि सागड़ खे या सागड़ जे आवाम खे बर्बादु कयो आहे, छा उनखे हू बार बार पंहिंजो लीडर मञींदा? छा हुननि खे बार बार पाण ते मुसलत कंदा? छा हीउ त अलाह करे ई जेको आर्मी खे जेको चीफ जज साहिबु चौधरी इफ्तिखार मोहम्मद साहिबु फ़ैसिलो ॾिनो हो त बाबा हीउ जेको सिंध बदअमनी केस हो उन खां पोइ ही रेंजर एक्शन कयो आहे ऐं असीं कराची में जेको कराची में जेके गुंडा हुआ उन्हनि जिन्हनि बदमाशियूं कयूं पिए उन्हनि खे ऐं ॿाराड़ी जा जेके धाड़ेल आहे या बदमाश आहे पथारीदार आहे या करप्ट तरीन माण्हू आहे उन्हनि खे जॾहिं गले में अची हथु विधो अथनि, हाणे वरी माण्हुनि जी सियासतदाननि जी रड़ पई पए से मज़लूमनि सां ज़ुल्म थी वियो। हाणे मज़ो ॾिसो त केॾो करप्ट केॾो ताक़तवर आहे ऐं ग़रीब ऐं हिते जो मज़लूम माण्हू जी बि केरु ॿुधण वारो आहे? हिननि करप्ट माण्हुनि खे जॾहिं फ़ौज हथु विधो आहे, सिंध जो कहिड़ो माण्हू घर में जाई हीअ जेका बर्बादु थियल ख़ल्क़ आहे न, रोड ते निकिरी कॾहिं चयो अथनि त हीअ जेको एक्शन थिए पियो कराची में अमन अमान जे लाइ असीं हिननि जी हिमायत था करियूं ऐं वरी इहो असीं अर्ज़ु था करियूं त महिरबानी करे असांजे अंदरूनी सिंध धाड़ेलनि खे बि अची सिधो करियो। करप्ट माण्हुनि खे वॾेरनि खे जिन्हनि हराम खोरनि ई हज़ारे अरबे रुपया खाधा आहिनि हुननि जे गले में संगर विझो त पाकिस्तान बचंदो, न त सर मुंहिंजे हिसाब सां पाकिस्तान बचंदे हिन हालात में मूंखे नज़र ई कोन थो अचे, अहिड़ी हालत कई अथनि। अनवर महमूद साहब तव्हांजी वॾी महिरबानी।
नाज़रीन, ही जेको वकील ऐं कानूनदान ऐं उन खां अलावा सुप्रीम कोर्ट जो जेको वकील हो, हिन सांगड़ लाइ करे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि जेके हुते ख़र्च कोन पिया कनि या हुते फंड जमा आहिनि, सुप्रीम कोर्ट में पिटीशनूं दाख़िल कयूं आहिनि, हुन जा तव्हां या ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो इहो चवणो त सांगड़ ज़िले खे सॼो तबाह करण में हिकिड़ो मेन किरदारु चूंडियल नुमाइंदनि जो आहे। उन खां अलावा जेके हिन वक़्तु MPA MNA या उते जेके चूंडिजी आया आहिनि, उन्हनि जी ज़िमेदारी हमेशह इहे ॿई पार्टियूं जी फंक्शन लीग जो किलो सांगड़ सॼो थो वञे। ऐं उन खां अलावा हाणे त वरी पीपल्स पार्टी जा जेका उतां खां MNA बि चूंडिजी विया आहिनि, MP आहिनि, पर उन्हनि जो किरदारु बि साॻियो आहे। उते को बि कमु कोन पियो थिए, उतां जा माण्हू अॼु बि बुख, बदहाली, बेरोज़गारी ऐं मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। हिन खां पोइ असां तव्हांखे हिकिड़ो शहरी एक्शन कमेटी जो ऐं जेको आहे वापारी तंज़ीमुनि जा अॻुवाणा मलक शेर मोहम्मद, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। मलक शेर मोहम्मद साहिबु, तव्हां असांखे ॿुधाईंदो सांगड़ जा मेन मसइला कहिड़ा आहिनि, उन्हनि जे हल लाइ इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे ऐं उते जे माण्हुनि जा मसइला हल छो कोन था थियनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सांगड़ जा मुख्य मसला जेको आहिनि, ऐं सम्झां थो तक़रीबन सभु संगत साथ खे ख़बर आहे। सभ खां पहिरियों मसइलो त इंक्रोचमेंट जे हवाले सां, जंहिंमें चैम्बर ऑफ कॉमर्स जी तरफ़ां मुकमल तावन हुअण जे बावजूदि अॼु ताईं इन मसइले ते कंहिं बि जेको आहे उन ते अमल कोन कयो आहे, बल्कि आए दिन दुकानदारनि खे रुगो सिर्फ़ु दर बदर करण खां पोइ अॻिते हिकिड़ो क़दम बि कोन वधायो आहे। जीअं मिसाल तौरु शहर में छपरा माण्हुनि दुकाननि जे साम्हूं हिकिड़ो उस खां बचाइण जे लाइ लाया, उहा शहर जा छपरा हटाए हुन खां पोइ जेको आहे न हीउ जेको आहे बल्दिया जो कमु आहे, उहा बि हू अॻे खां वधीक जेको आहे न हू किचिरो उछलाए, या त हुनजो हूंदो मुतबादल हुनजो को इलाजु हुजे, भई मिसाल तौरु छपरा हटाइनि या बल्दिया जो को बि आहे हू मतिलबु कमु करनि था, त हुननि जो कमु आहे त साइड में बाक़ाइदा जेको आहे उनजी मुतबादल उन जो को अहिड़ो सिस्टम ठहियलु हुजे ताकी हू जेकॾहिं हू कमु करनि त उन खां ठीकु 10 ॾींहं या महीने खां पोइ उनखां वधीक सफ़ाई सुथराई तॾहिं थींदी न की उन खां पोइ हुनजो मुतबादल को कमु हिननि कयो हुजे। लेकिन ख़ैर सां कमु त हिननि अॼु ताईं को बि कोन कयो आहे। लेकिन आए ॾींहुं को न को हिकिड़ो इहा ज़हरी क्रेडिट वठण जे लाइ त असां घणो कुझु कयो आहे। शहर में अचनि था, रुॻी मैसे तोड़ फोड़ करण खां पोइ जेको बि तोड़ फोड़ करनि था, उहा मलबो साॻी जाइ ते उछलाइण खां पोइ उन खां पोइ नज़र कोन था अचनि त केॾा विया आहिनि। त इन करे अॼु ताईं जेको इंक्रोचमेंट जे हवाले सां हिननि ॾिठो वञे त हिननि रुॻो सिर्फ़ु शहरियुनि खे तंग कयो आहे, उन खां अलावा हिननि को बि कमु कोन कयो आहे। रोडनि जी सूरत हाल जेको आहे, अलाह ताला जो लख शुक्र आहे त हीअ सांगड़ हिकिड़ो अहिड़ो शहरु आहे त जंहिंमें मादनियात खां वठी अलाह ताला जी ॾिनल हर नियामत जेको आहे हिते मौजूदु आहे। ऐं सम्झा थो जेकॾहिं हिते तेल जी रॉयल्टी खां वठी गैस खां वठी जेकॾहिं हुन में रुॻा रुपए में 2 आना ख़र्च थी वञनि हा त अॼु सांगड़ जेको आहे पेरिस खां घटि कोन नज़र अचे हा। लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते ख़र्च ऐं नथो सम्झां त कंहिंखे हिकिड़ो टको बि ख़र्च जेको आहे कयो आहे। जेकॾहिं को बि कंहिं ॿिए शहर जो दोस्त यार हिते अचनि था त असां वटि को हिकिड़ो रोड अहिड़ो कोन्हे त असां उन्हनि खे उन रोड ते खणी वञी उहा रोड ॾेखारियूं त असांजे सांगड़ जो जेको आहे न हीउ शइ रोड अहिड़ो आहे त जंहिं रोड ते तव्हांखे असां घुमाए फिराए सघूं था। ऐं ख़ासि करके हींअर त अलाह ताला जो लख शुक्र आहे त हर चौथे ॾींहुं हिते सांगड़ में तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़े टाइम इहो आहे त सॼे ज़िले में असां वटि 1 या 2 या वधि में वधि 2-3 हिते तेल जे कुएं जे हवाले से हुआ। लेकिन अॼु अलाह ताला जो लख शुक्र आहे त पूरे पाकिस्तान में सांगड़ जेको आहे ज़रे घटि पहिरें न त ॿिए नंबर ते आहे हिन टाइम ते। पर इहो असांखे ॿुधाइजो त सांगड़ जे माण्हुनि जूं अॼु बि इहे दावूं आहिनि त असांखे पीअण जो साफ़ु पाणी कोन पियो मिले, ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पियो आहे ऐं शहरनि में या घिटियुनि में गटर उथलनि पिया। म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि, हुननि वटि करोड़ रुपया फंड आहिनि, उहे भला फंड किथे था ख़र्च थियनि, छाजे करे कंहिं माण्हुनि जो उतां जे चूंडियल नुमाइंदनि जो या हुते ज़िले जे इंतिज़ामिया जो उन्हनि ते को ध्यानु कोन आहे। ऐं अॻे त ईअं ई चवंदा हुआ त जेके म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि ऐं उहे जेके आहिनि TMO जे वर चढ़ियल आहिनि, मगर हाणे त उन्हनि जा एडमिनिस्ट्रेटर डिप्टी कमिश्नर आहिनि। ॻाल्हि इहा त ख़र्च करण वारा त उहो ई ॿुधाए सघनि त हू किथे ख़र्च करनि था। असांखे इहा ख़बर आहे त इन ते ख़र्च बग़ैर ख़र्च 1 रुपयो बि नज़र कोन थो अचे। सभ खां वॾी ॻाल्हि आहे त पाणी जो जेको मेन पाणी जो निज़ाम आहे, तालाबनि ताईं पाणी आहे,
माण्हू जेकॾहिं हुते जो हिकिड़ो राउंड लाहे वठे त आउं सम्झां त मूंखे यादि आहे त आउं सन 82 में हिकिड़ी दावत हुई इन साॻे रोड ते टैंकी वारी रोड ते त आउं हिकिड़ी दावत में वियुसि। जॾहिं हुते रस्ते में मूं हाल अहिवाल ॾिठा, मायूं जेको आहे न कपिड़ा लेड़ा जेको आहे हुनजे मथां धोई रहियूं आहे, बाक़ी कमु जेको आहे उहो साॻा कमु जेको हले रहिया ऐं पाणी जी जेको सिचुएशन हुई हू मूं ॾिसी। हुनखां पोइ अॼु ताईं मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त असां जेको जड़ जो पाणी आहे त या तव्हांजे साम्हूं ॿियो पाणी नज़र अची रहियो आहे, लेकिन मूं उन 82 खां मां सवाइ कंहिं दावत खां अलावा मूं पाणी इस्तेमालु कोन कयो आहे, छो त हू पाणी ॾिसण खां पोइ इंसान जो जेको आहे बिल्कुलु दिलि नथो चई सघे त हीउ पाणी असां पीऊं। तव्हां असांखे ॿुधाइजो त सागड़ ज़िलो जेको आहे सॼो खंडरात बणियल पिया, जंहिंजा सभई तालुका आहिनि उहे मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि ऐं उतां हमेशह फंक्शन लीग बि हुकूमत में रहे थी, पीपल्स पार्टी हुकूमत में रहे थी ऐं हींअर चूंडूं बि अचनि थियूं। भला उते चूंडियल नुमाइंदनि जो कहिड़ो किरदारु आहे, उते किथे था कमु थियनि? ऐं सम्झां थो त इन हवाले सां जेको आहे न उन्हनि हिते हिन धरती जो हिन शहर जो कर्ज़ु जेको आहे हुननि कोन मुटायो आहे। जेकॾहिं हुननि खे इहा अहसासु हुजे हा, हींअर त हिन टाइम ते तक़रीबन 7-8 साल खां हुकूमत पीपल पार्टी जी आहे, लेकिन ओवरहाल जेको आहे मुख़्तलिफ़ हिते पार्टियूं आयूं जंहिंजी हुकूमत रही आहे, जंहिंमें संधी मतिलबु फंक्शनल मुस्लिम लीग जी हुई, हाणे पीपल पार्टी जी हुई या जेको बि आहे, लेकिन आउं सम्झां थो त उन्हनि हिन धरती जो कर्ज़ु जेको आहे न कोन मतिलबु न त माण्हू खे पाण अहसासु हूंदो आहे त जिथे माण्हू उनजी रहिश हूंदी आहे या जिथे रहे थो हुते उनजो इहा कमु आहे त घटि में घटि शहर में हू अहिड़ो कमु करे वञे त माण्हू। ऐं अमूमन हिकिड़े दफ़ा 2-3 हिन इलेक्शन जे हवाले कुझु दोस्तनि खे चयो, मुंहिंजो कुझु कमु अहिड़ा तव्हां करे वञो ताकी माण्हू तव्हांजे नाले खां न बल्कि तव्हांजे कम सां तव्हांखे सुञाणनि त हीउ कमु जेको आहे न फलाणे शख़्स जो कयलु आहे। जेकॾहिं तव्हांजे कम जी हालत अहिड़ी आहे, नाले जी ॻाल्हि, नालो सभ खां वॾी इहा आहे, जेकॾहिं तव्हां को आवाम जी ख़िदमत करे वञो, आवाम तव्हांखे हमेशह सुठे अखरनि सां यादि कंदी। मलक साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हीउ जेको वापारी अॻुवाणो हिननि जा तव्हां वीडियो लिंक ते वीचार ॿुधा, हिननि जो बि इहो दां आहे त सागड़ ज़िलो नज़रअंदाज़ थियल आहे, सागड़ ज़िले में को कमु कोन पियो थिए। उन खां असीं तव्हांखे सागड़ ज़िले जे हवाले सां थोरो ॿुधाईंदा हलूं त सागड़ ज़िलो जेको आहे पीराणियूं गादियूं आहिनि, वधि खां वधि वोट बैग उन्हनि जो आहे। जी पीर साहब पागौर आहे त फंक्शन लीग ऐं वधि खां वधि उते मुरीदी आहे, उन खां अलावा उन्हनि जो वोट बैग आहे ऐं उन खां अलावा मखदूम अमीन फ़हीम हीअ बि पीराणी गादी आहे, इन्हनि जो बि तमामु वधि खां वधि उते वोट आहिनि। उन खां अलावा मखदूम शाह महमूद कुरैशी जेके मुल्तान वारा पीर आहिनि उते बि तमामु हुननि जे मुरीदनि जो वॾो असरु आहे। हिननि 3 जेके वॾियूं पीराणियूं गादियूं आहिनि उन्हनि जो तमामु उते वधि खां वधि असरु आहे। उन खां अलावा इन ई ज़िले जे अंदरि जीअं अॻूणो वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणे जो जी सिंधड़ी तालुके में, हाणे त उहो सिंधड़ी तालुको मिरपोखास में आहे ऐं उहो बि रहियो आहे, मगर अॼु सॼो ज़िलो, अॼु हुन ज़िले जा रोड रस्ता मुकमल तबाह लॻा पिया आहिनि। उते पैसा जेके आहिनि करप्शन जे वर चढ़ियल आहिनि, इंतिज़ामिया नाले का शइ कोन्हे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे असांजो सिंध टीवी जो डिस्ट्रिक्ट सागड़ जो रिपोर्टर लाला कादर सिरेवाल। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त लाला कादर सिरेवाल सीनियर सहाफ़ी बि आहे, केतिरे अरसे खां जेको आहे सागड़ ज़िले जे हवाले सां कमु कंदो रहंदो आहे। उन सां असां सागड़ ज़िले जी मजमूई सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। लाला कादर, तव्हां असांखे ॿुधाईंदो सागड़ ज़िले जूं टोटल नयनि तकबंदनि जे हवाले सां टोटल केतिरियूं यूनियन काउंसिलूं आहिनि, केतिरी आबादी आहे, केतिरियूं टाउन कमेटियूं ऐं केतिरियूं म्यूनसिपल कमेटियूं आहिनि? नज़ीर साहब, सागड़ ज़िले जी जेका आबादी आहे उहा नई सेंसिस न थी आहे, पुराणी सेंसिस मूजिबि हींअर 20 लखनि ते पहुतल आहे। ऐं सागड़ में जेके 6 तालुका आहिनि, जंहिंमें सागड़ तालुको, जाम नवाज़ अली, खिपरो, शहदादपुर, टंडवादम, सिंजोरो, इन्हनि तालुकनि ते मुश्तमिल सागड़ ज़िलो आहे। सागड़ ज़िले में अॻु में त 55 यूनियन काउंसिलूं हुयूं, हाणे उहे वधाए 70 यूनियन काउंसिलूं कयूं हुयूं आहिनि। ऐं जॾहिं त सागड़ में 5 म्यूनसिपल कमेटियूं आहिनि ऐं 5 टाउन कमेटियुनि ते मुश्तमिल हीअ असांजो जेको ज़िलो आहे, जंहिंमें म्यूनसिपल कमेटी सागड़, म्यूनसिपल कमेटी खिपरो, म्यूनसिपल कमेटी टंडवादम, म्यूनसिपल कमेटी शहदादपुर, म्यूनसिपल कमेटी सिंजोरो ऐं अहिड़े टाउन कमेटी झोल, टाउन कमेटी खडड़ो, टाउन कमेटी जाम नवाज़ अली
ऐं उन समेत जेके आहिनि से 5 टाउन कमेटियूं आहिनि। इहा असांजे सांगड़ जी सूरत हाल आहे। नई तकबंदी जी सूरत हाल मूं तव्हांखे ॿुधाई त असां वटि हिन महिल ताईं जेके नई तकबंदी में 70 यूनियन काउंसिलनि ते असांजे ज़िले खे मुश्तमिल कयो वियो आहे। जी ज़िले में असांखे इहो ॿुधाइजो पूरे ज़िले में मजमूई छा सूरत हाल आहे ऐं तरक़ियाती कमनि जे हवाले सां भला उते तरक़ियाती कम थिया आहिनि या न थिया आहिनि? नज़ीर साईं, सांगड़ ज़िले जी सूरत हाल तव्हां सांगड़ जी विज़िट कई आहे, तव्हांखे ख़बर पई हूंदी त सांगड़ में जेको असांजो मीरपुर ख़ास जो रोड आहे उहो एॾो भॻल टुटल आहे जो उते जेको 1 कलाक जो सफ़र आहे उहो 2.5 कलाकनि में तइ थिए थो। अहिड़े नमूने सां खिपरो सांगड़ खां 50 किलोमीटर ते आहे, ॿधल आहे, पर खिपरे वारे रोड जी हालत इहा आहे जो तव्हां उहो जेको मुने कलाक जो सफ़र उहो तव्हां 2-3 कलाकनि में उहो सफ़र तव्हांजो तइ थिए थो। अहिड़े नमूने सां सांगड़ खां चूंडके वायो खैरपुर वाया जेको रोड आहे उनजी सूरत हाल बि ॾाढी ख़राबु आहे। नवाबशाह तव्हां वेंदो त तव्हांजो जेको मरीज़ आहे उहो बिल्कुलु जेको आहे वाट ते ई जेके आहिनि से उहे मरी था वञनि। ऐं सांगड़ जी अस्पताल जी जेकॾहिं असीं सूरत हाल उन ते ॻाल्हि कयूं त सांगड़ जी अस्पताल जेका आहे उहा रेफर सेंटर बणियल आहे। उन में 80 डॉक्टरनि जी एसएनई उन में आहे, लेकिन डॉक्टर सिर्फ़ु उते 12 कमु कनि था। उन में सिर्फ़ु 2 स्पेशलिस्ट आहिनि ऐं ॿियो असां वटि को डॉक्टर कोन्हे हिते जेके माण्हुनि जो इलाजु कनि। ऐं सांगड़ में बल्दिया जे हवाले सां जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त सांगड़ में वाटर सप्लाई सूरत हाल अहिड़ी आहे जो उते कुता विझनि पिया। बल्दिया पारां उते का बि इंतज़ाम कोन्हे, ना ई जेको आहे उते बाउंड्री वाल ॾिनल आहे। ऐं जेकॾहिं जंहिं शाख मां पाणी अचे थो उन तलाउनि में उन में मेंहूं विझनि पियूं ऐं उन में जेके आहिनि माण्हू विझनि पिया, माण्हू कपिड़ा उते मायूं धोइनि पियूं उन वाटर ते। उहो गंदो पाणी जेको आहे असांजे आवाम खे हिते पीअण लाइ सांगड़ में मिली रहियो आहे। ऐं पंहिंजो जेकॾहिं एजुकेशन जे हवाले सां असां वठंदासीं त को बि अहिड़ो ध्यानु कोन थो। सांगड़ कॉलेज जी सूरत हाल तव्हांखे ॿुधायां त उते जेके दाख़िल ॿार आहिनि उहे वञनि ई कोन था। उन्हनि खे जेको आहे सो एॾो माना उहो छूट छॾे ॾिनो वियो आहे जो ॿार सुता पिया रुॻी इम्तिहान ॾियण था अचनि। तंहिं करे सांगड़ जी ओवरऑल जेका सूरत हाल आहे तरक़ियाती कमनि जे हवाले सां सांगड़ में हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, मैदनी असां वटि हिते राबतियाणी जो जेको खूह आहे जिते हिननि ठाही आहे पंहिंजी पैलेस, उन में हितां सांगड़ खां 3 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। असांखे पंहिंजी गैस पंहिंजे ज़िले में पंहिंजे शहर खे कोन थी ॾिनी वञे। असांजा ॿार सुबुह जो जेके आहिनि हिते नाश्तो जेको आहे खाइण खां सवाइ मानी कोन थी पचे, गैस एतिरी घटि आहे जो ॿार वीचारा मानी खाई स्कूल वञनि। पर छाजे करे भला इहो सांगड़ ज़िलो सभिनी जी बेध्यानी सबबु जेको आहे खंडरात बणियल आहे। ऐं उते जेकॾहिं पीपल्स पार्टी वारा आहिनि त हिन वक़्तु पीपल्स पार्टी वारा गुज़िरियल 7 सालनि खां पीपल्स पार्टी जा बि नुमाइंदा चूंडिया आहिनि, MP चूंडिया आहिनि, MNA चूंडिया आहिनि। उन खां अलावा फंक्शन लीग आहे त उहो बि हमेशह हुकूमत में रही आहे। सांगड़ ज़िलो फंक्शन लीग जो त गढ़ ते सॾायो वञे थो, माण्हुनि जा त मसइला केर बि हल कोन थो करे। छा सबबु आहे जेको माण्हुनि जा मसइला हल कोन था थियनि? वरी आख़िरी में इलेक्शननि में उहे साॻिया वॾेरा उहे पीर मीर सभु अचनि था, माण्हू वरी उन्हनि जे पोयां लॻनि था, वरी उन्हनि खे वोट ॾियनि था ऐं शहरनि जो त केर बि कमु कोन पियो करे। नज़ीर साईं, सांगड़ में जॾहिं हुरत मार्शल लॉ हिते लॻी अंग्रेज़नि जे ज़माने में तॾहिं सांगड़ सॼो मुकमल तबाह थी वियो। सांगड़ जूं जेके ज़रई ज़मीनूं उहे बि धारियुनि खे ॾिनियूं वियूं। पर छॾदणी बादशाह शाह मर्दान शाह पीर पागारे जी दानिशमंदी ॾाहप सियाणप जे करे हिते जे ग़रीब मिसकिन जेके ॾुतड़जी विया माण्हू उन हुर मार्शल लॉ जेका अंग्रेज़नि जे ज़माने में लॻी, उहा उन दानिश्वर हिकिड़ो असांजो जेको हिते पीर पागारो हो उन सभिनी माण्हुनि खे बिल्डअप कयो, मथे आंदो ऐं फंक्शन लीग खे जेको आहे हमेशह इक़्तिदार में विहारे रखियो। उन फंक्शन लीग उन्हनि जॾहिं 52 में गादी थी उन खां पोइ मुसलसल इक़्तिदार में रही आहे। ऐं फंक्शन लीग सां जॾहिं गुज़िरियल 7 सालनि में इत्तेहादी रहिया आहिनि पीपल्स पार्टी वारा, उन लाइ ईअं असां मिसाल ॾेई सघूं था त ॿई धुरियूं हिते पेट भरण आयूं। ॿिन्ही धुरियुनि हिते जेको आहे सो आवाम जा जेके पैसा आहिनि उहे लुटिया ऐं माण्हुनि जो उन्हनि को बि ख़्यालु कोन कयो। हालत इहा आहे हिन पीपल्स पार्टी जे हिन दौर जी ॻाल्हि जेकॾहिं आउं कयां त नवाबशाह जेका डिवीज़न ठाहे उन में हिकिड़ो इंजीनियर मुक़ररु कयो एक्शन। उन्हनि हिकु डिवीज़न जा सांगड़ जा जेके पैसा आहिनि उहे नवाबशाह डिवीज़न में ख़र्च थिया वञी, उते नवाबशाह शहर में वञी उहे पैसा ख़र्च थिया, किरोड़े रुपया उहे सांगड़ ते रुपयो बि ख़र्च कोन थियो ऐं सांगड़ उहो मोहन जो दड़ो ॾेख ॾींदो रहियो ऐं खंडर बणियल रहियो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं आउं अॻु ई हुकूमतनि जी ॻाल्हि कयां नाज़मी दौर में अरबे रुपया सांगड़ खे मिलिया। कराची हैदराबाद खां 3 नंबर ते सांगड़ खे पैसा मिलिया। पर सांगड़ जी हालत अॼु बि तव्हां ॾिसो, अॼु बि असांजा जेके फुटेज आहिनि उहे ॾेखारींदो वेंदासीं, असांजी TV ॾेखारींदीसीं आवाम खे त सांगड़ जे ज़िले जे रोडनि जी हालत छा आहे, सांगड़ ज़िले में वाटर सप्लाई सूरत हाल छा आहे, सांगड़ शहर में केॾी गंदगी आहे। शाम जो जेकॾहिं मुंहुं ॿधी मोटरसाइकिल ते जेकॾहिं हितां माण्हू न वञे त सॼो मुंहुं ख़राबु थी थो वञे मिटी मां। त अहिड़ी सूरत हाल आहे हिननि माण्हुनि जेके अवामी चूंडियल नुमाइंदनि गुज़िरियल इन्हनि 68 सालनि में जेको आहे पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ उन अवाम सां कई आहे। जीअं अवाम
इन आज़ादी लाइ जेका जिदोजहद कई अंग्रेज़नि सां विड़ी, उहा अॼु बि को पेरस जो ख़्वाबु कोन थी ॾिसे। नज़ीर साहिबु हिते जी अवाम पेरस जो ख़्वाबु ई कोन ॾिठो आहे। उहो चवंदा असांखे ज़िंदा रहण जो हक़ु त ॾियो। जेको हिन माण्हू जेके हिते माण्हुनि जी जेका पंहिंजी धरती आहे, जेका अनाज पैदा करती, जेका ज़रात पैदा करती, जेका मैदनियात हिते हुन धरती मां निकिरंदी, उहा हिते अवाम ते ख़र्चु थियणु खपे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजे तेल जे खूहनि में जेका हिननि जी उन्हनि पंहिंजी ठाही आहे कंपनी, उते जेको मस्जिद जो मौलवी आहे उहो पंजाब मां आयो आहे। छा हिते छा सांगड़ में मुस्लमान कोन्हे? सांगड़ में को माण्हू निमाज़ कोन थो पढ़ाए सघे? हैरत जी ॻाल्हि इहा आहे त बोरची जेको आहे उते जेको मेस हुनजो कमु थो करे उहो पंजाब मां आयो आहे। छा सिंध जे माण्हू खे को मेस जेको आहे खाधो पचाइणु कोन थो अचे? माना कंहिं नौकिरी में उन्हनि खे का कोटा कोन्हे, कंहिं शइ में सांगड़ जी आवाम खे जेको आहे बिल्कुलु पोइ हिते धिकियो वियो आहे। ऐं इहे चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे सदाईं हिननि जो वोट वठी असेंबली में वञी ठठ कंदा रहिया आहिनि, अयाशूं कंदा रहिया आहिनि, माण्हुनि जो हुननि को बि ख़्यालु कोन कयो आहे। पर हाणे भला बल्दियाती चूंडूं अचनि पियूं, हिन खां पहिरीं बि जेके आहे ज़िले नाज़िम फंक्शन लीग जा बि रहिया आहिनि त पीपल्स पार्टी जा बि रहिया आहिनि। चूंडियल नुमाइंदा हींअर फंक्शन लीग जा बि आहिनि त फंक्शन लीग में साईं सदरुद्दीन शाह साहिबु जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर बि आहे, ऐं उन खां अलावा पीपल्स पार्टी जा बि जेके बि आहिनि MP MNA, पीपल्स पार्टी हिन वक़्तु हुकूमत आहे। पर हाणे तव्हां कीअं था ॾिसो भला माण्हू बल्दियाती चूंड न अचे पियो, उन्हनि में माण्हुनि जो छा रहियो आहे? पहिरीं नाज़मी दौर में कुझु बि कमु कोन थिया आहिनि, पैसा करप्शन जे वर चढ़ी आहिनि, हाणे छा सूरत हाल आहे? नज़ीर साईं, जेका हींअर इलेक्शन ॾांहुं ज़ाहिरा वञे पई, सिंध में इलेक्शन जो ऐलान थी चुको आहे, उन में 16 ज़िला जेके आहिनि उनजो त शेड्यूल अची वियो आहे, जॾहिं त सांगड़ समेत 6 ज़िला ॿिया जेके आहिनि उन्हनि जो शेड्यूल पधिरो कोन थियो, ॿिए फेज़ में उनजी इलेक्शन थींदी। पर उनजे बावजूदि बि हिते जेके सदाईं इक़्तिदार में रहण वारा माण्हू आहिनि, उन्हनि में चुरपुर आहे, उहे पंहिंजे कार्नर गॾिजाणियूं उन्हनि करणु शुरू कयूं आहिनि। ताज़ो ई जेको आहे फंक्शन लीग पारां हिकिड़ी कार्नर गॾिजाणी कई वई MP सईद खान निज़ामाणी जे बंगले ते, ऐं उते जेको आहे सो हाजी ख़ुदा बख़्श राजड़ जेको MP आहे मौजूदा, उन इहो पंहिंजी तक़रीर में चयो त असांखे सिंधी असेंबली मां हिकिड़े सिर जी उनजी क़ीमत जेतिरा पैसा कोन मिलिया आहिनि जो असां आवाम ते ख़र्चु कयूं। ज़ाहिरा इहे हिननि खे इलेक्शन जे ॾींहंनि में इहा आवाम बि यादि आई आहे। अॻु में त इहे आवाम इहा अहिड़ी ॻाल्हि बि हिननि कोन थी कई त भई असांखे पैसा कोन था मिलनि, तव्हां रोडनि ते असां गॾु निकिरो, कराची असेंबली में असां गॾिजी हलो, एतिजाज कयूं जी पंहिंजो असां राइट वठी सघूं। पर अॼु जॾहिं इलेक्शन आई आहे त हिननि खे यादगिरी आई आहे। अॼु पीरबस जुड़े जेको आहे उहो प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो बि चए पियो त साईं पंहिंजो मूंखे जेका इलेक्शन कमीशन आहे उन ते एतिराज़ आहे, उन ते उहो एतिराज़ वारे पियो। पीपल्स पार्टी वारा जेके आहिनि उहे पंहिंजी गठजोड़ कनि पिया, पंहिंजो हुन में टंडो आदम में जेके आहिनि उते धार कार्नर गॾिजाणियूं थियनि पियूं, जाम नवाज़ अली में थियनि पियूं, अहिड़े नमूने सां एक्टिविटी जेका आहे हिते उन बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां शुरू थी वई आहे। पर उहो गुज़िरियल जेको नाज़मी दौर हो उनजो तजुर्बो माण्हुनि जे अॻियां आहे। हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे त हू जेके आहिनि पंहिंजी ज़िंदगी जो पंहिंजी हुनजो फ़ैसिलो पाण कनि त हुननि सां अॻे छा थियो ऐं हाणे छा थियणो आहे। लाला कादर, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, लाला कादर जा तव्हां वीचार ॿुधा था। हिन बि जीअं पहिरीं वापारी तंज़ीम जे अॻुवाण चयो, अनवर महमूद जो चयो, साॻी सूरत हाल आहे सांगड़ ज़िले में किथे पैसा ख़र्च कोन था थियनि। तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं जी थर मञा कोयलो निकिरे थिए त उते जे मक़ामी माण्हुनि खे नज़र अंदाज़ थो कयो वञे, ॿाहिरां खां माण्हू अची उते भर्ती था कयो वञे, जॾहिं त थर में मुसलसल ॾुकार आहे, पोइ बि उते जे माण्हुनि खे रोज़गार कोन पियो मिले। उन खां अलावा सांगड़ में जेको गैस निकिरे थो उते बि साॻी सूरत हाल आहे। उते कंपनियुनि में ॿाहिरि खां माण्हू अचनि था, उते जे मक़ामी माण्हुनि खे नज़र अंदाज़ो कयो थो वञे, उते का बि उन्हनि खे नौकिरी वग़ैरह कोन पई ॾिनी। उन खां अलावा उते जेके टैक्स वठनि था या फैक्ट्रियूं आहिनि, शुगर मिलूं आहिनि, उन्हनि टैक्स जो ख़ाली उते अगरि शहरनि ते ख़र्चु थिए त तॾहिं बि सॼे शहर जो जेको खंडरात खां बची कुझु शहर जेको नज़र अचे, उन जा रोड रस्ता सुठा नज़र अचनि, माण्हू हली सघनि। ऐं उते जी पार्कनि जी तव्हां हालति ॾिसो, तमामु पार्क जेके आहिनि तबाह लॻा पिया आहिनि, हालति तमामु ख़राबु लॻी पई आहे। उतां जा जेके नौजवान रांदि रूंद करणु वञनि था उन्हनि लाइ खोड़ सारा मसइला थियनि था। ऐं उन खां अलावा हुकूमत जो हूअं ई ध्यानु कोन्हे, मगर चूंडियल नुमाइंदनि जो बि उते को ध्यानु कोन्हे। जॾहिं सिर्फ़ु इलेक्शन जे टाइमनि ते त वॾा वॾा गाॾियूं खणी उते वेंदा आहिनि माण्हुनि वटि वोट वठण लाइ, मगर सांगड़ जी आवाम अॼु बि जेका आहे बुखूं मरण ते मजबूर आहे। उते जेको मक़ामी फैक्ट्रियूं आहिनि, मिलूं आहिनि, उते मक़ामी माण्हुनि खे जेको रोज़गार कोन पियो मिले, ॿाहिरि जा माण्हू अची उन्हनि खे रोज़गार मिले थो। ऐं उतां जा माण्हू अॼु बि जेके परेशान आहिनि, उते न का अहिड़ी कन्वेंस आहे जीअं मिरपो ख़ासि खां सांगड़ वञिजे थो त उते जेके गाॾियुनि ते डबल माण्हू वेठा आहिनि, बसनि जे छितनि ते माण्हू वेठा आहिनि, वैननि ते माण्हू वेठा आहिनि, सांगड़ जा माण्हू परेशानी में मुब्तला आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम ताईं तव्हांजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा।